पनुआकिल के कच्चे वारे इलाके में सिंधु दरिया जंगन के मोड़ वटां रुख तब्दील करे रहियो आहे। सिंधु दरिया के रुख मटाइण सबब केतराई इलाइक़ा ख़तरे में अची विया। उन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी वाक़िया ख़बर खां आगाह कयूं पिया त पनुआकिल तालुके जी यूसी नौरा जा जे कच्चे वारे इलाइक़े जंगन महरन जे ॻोठ जेका जंगन जी मूड़ सॾी वेंदी आहे, उतां सिंधु दरिया पंहिंजो रुख तब्दील कंदे कच्चे जे बच्चा बंद सूमरा पहाड़ी वारे बंद खे छुही रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंधु जूं तेज़ लहरूं ऐं छोलियूं जेको आहे उते क़ाइमु जेके केतिरा ई ॻोठ आहिनि, जंहिंमें ॻोठ गढ़ी ख़ुदा बख़्श महर, रज़ा ॻोठ, फुल्लू ॻोठ, बखू महर समेत अब्दुल्ला शाह ॻोठ, सूमरा ॻोठ, पहवारी यूसी वारो इलाइक़ो ऐं जोगी ॻोठ ऐं ॿिया केतिरा ई ॻोठ शामिल आहिनि। उन हवाले सां ॻोठाणे नसीर महर अहिड़ो मंज़र असांखे ॾेखारींदे इहो ॿुधायो त सिंधु जो उहो रुख काफ़ी अरसे खां तब्दील थियल आहे ऐं इलाइक़े लाइ सख़्तु ख़तरनाक सूरत हाल बणिजी वई आहे, जो सिंधु उहो ॻोठनि खे ऐं बंद खे न रुॻो छुहे थो पर काफ़ी इलाइक़नि खे पाए बि वरितो आहे। ऐं जेकॾहिं उन जो हिन महिल ताईं आबपाशी वारनि या इंतज़ामिया कंहिं बि नोटिस न वरितो आहे ऐं हिन महिल ताईं आबपाशी या के बि अमलदार निंड मां न जाॻिया त उन्हनि हज़ारनि जी आबादी वारे ॻोठनि खे सख़्तु ख़तरे सां गॾोगॾु। महिरबानी अयाज़, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।